हे साईं लेगोलैंड ॿार साईं मूंखे माशाल्लाह ॾाढे प्यार सां चाह सां ॿुधंदा आहिनि। उन्हनि जे लाइ डिज़नीलैंड आया आहियूं अॼु। पूरो ॾेखारींदासीं तव्हांखे। लेगोलैंड थी वियो, ओ जैज़ किचन थी वियो राल्फ, ठीकु आहे। ऐं ट्राम बाम हले थी पई हेॾां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा बसि अॼु आयल हुआसीं थोरो सर्वे ते। डिज़नीलैंड मुंहिंजो पोयों सम्झी त विया हूंदव। हे ॾिसो साईं, डिज़नी 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 हिन में साईं 2014 में मां कमु करियो हुअमि, ठीकु आहे। हिते पूरो सिस्टम नेटवर्क लॻियल आहे वॾो मोबाइल कंपनीज़ जो। हिकिड़ी टावर कंपनी आहे उहा ऑन कंदी आहे ऐं सिक्योरिटी वटि कैमरा नथो भरे सघां। हिन जे करे तव्हां ॾिसो पोयों माण्हू ईंदा था वञनि, सिर्फ़ु सिक्योरिटी जीअं एयरपोर्ट ते कंदा आहिनि। हिते बि माना को असलो बसलो इहा शइ अलाउ न आहे, ठीकु आहे। उन खां पोइ साईं अचो त हलूं था अंदरि, तव्हांखे मज़े मज़े जूं शयूं ॾेखारींदो थो वञा। हिते हले थो पियो MC जो थिएटर आहे वॾो, वर्ल्ड ग्रेटेस्ट हॉट सैंडविच हिते। पर अॼुकल्ह हाली फ़िलहाल कमु थो हले पियो, इन जे करे रिनोवेशन। पर उन सां गॾोगॾु साईं फूड एंड वाइन। हे ॾिसो बाजे साईं 3D आर्टिस्ट ठहियल आहे। वाह, ॾिसो था साईं, हे माना सिधी फ्लैट ते ठहियल अथव। बाक़ी परियों डाउन टाउन डिज़नी। हिन वक़्तु असां डाउन टाउन डिज़नी में मौजूदु आहियूं। हे थिएटर साईं, डिज़नी रेस्टोरेंट्स वग़ैरह। अचो त साईं हाणे तव्हांखे अॻिते वठी हलूं। हितां जी साईं पंहिंजी दुनिया आहे न। स्टार वार्स, ट्रेडिंग पोस्ट तव्हां वठणु चाहियो का बि शइ, अंदरि थी मोड़ी दुकान ओड़ा पूरी जेके कार्टून ॿार फिल्मा वग़ैरह ॾिसंदा आहिनि उन्हनि जूं थीम्स आहिनि सॼियूं। हे ॾिसो डाउन टाउन डिज़नी। हिते शाम जो थींदो आहे प्रोग्राम, परेड थींदी आहे हिते। ऐं हिते मशहूरु थींदी आहे छा चवंदा आहिनि, फायर वर्क्स वग़ैरह थींदा आहिनि। बाक़ी माण्हू डिज़नी जूं कपिड़ा वपड़ा पातियूं, फूकणा ॿूकणा साईं। हे डायरेक्टरी आहे। हिन वक़्तु डिज़नी डाउन टाउन में मौजूदु आहियूं पाण। हे माण्हू हितां एंट्री थिए थी हेॾां अलॻि। हीअ अदड़ी वेठी आहे कंहिंजे इंतज़ार में। बाक़ी आवाम हले थो, घुमे थो, फूकणा ॿूकणा साईं मुफ़्त जा न आहिनि, पैसनि जा आहिनि। बाक़ी सफ़ाई ते अमल लॻल आहे। जॉब त साईं फ्री में नथी करे पई। बाक़ी हे साईं हेॾे तमामु हेॾे वरी अलॻि आहे साईं। ट्राम ते तव्हां ॿियो झूटा खाओ। सिक्योरिटी टिकट वग़ैरह जेको वठे टिकट ते आई हो न, इन जे लाइ तव्हांखे टिकट खपे। हे वरी साईं हिते पिन ट्रेडर्स, खेॾणा माण्हू वठंदा आहिनि किताबनि लाइ, हिन हुन लाइ। हे लेगोलैंड पूरो साईं लेगोलैंड। तव्हां अल्लाह अकबर साईं शॉप तव्हांखे अंदरि हे माना आहे डिज़नी ॿारनि जो, तव्हां सम्झी त विया हूंदव। मूंखे काफ़ी ॿार बि साईं फॉलो कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, उन्हनि जी मोहबत आहे हिन जे करे। हे साईं अची वई ट्राम जेका तव्हांखे ॿुधाईसीं। चयोमांव टिकट खपे हो हितां, ठीकु आहे। इहे टिकट उहो ऐं हिते ॾिसो कमु हले थो हुयो पोयां साईं। क्रेन कुटको लाथियूं वेठी आहे, भितियूं ड्राए थी नई शइ। ऐं पाणी बि हले थो फुआरो त जीअं दज़ न थिए। बसि साईं हे ॿारनि वारो लेगो खां अॻे हे ॾिसो साईं, हे ॾिसो ड्रैगन वैगन साईं बाहि सटे थी पई। बाक़ी हेठों रोड अथसि, ठीकु आहे। फूड एंड वाइन फेस्टिवल हले थो पियो। अञा सुबुह सां सवेर अची विया आहियूं। हेॾो बि रस्तो, हे अॻिते वञी पार्क वार्क अथसि, थीम पार्क। हे ॾिसो आइस्क्रीम सोडा वठो, माण्हू वेठा आहिनि साईं पंहिंजे ॿचड़नि सां। जैज़ी किचन लाइव म्यूज़िक हलंदो आहे हिते, मानी बि खाओ, लाइव म्यूज़िक बि ॿुधो। हे पूरो साईं डिज़नीलैंड डाउन टाउन चश्मा बशमा। तव्हांखे थोरो तकिड़ो हिकिड़ो टूअर ॾेवायां। हे ओल्ड ज़माने में साईं हिन जी तव्हां फिल्मनि में बि ॾिठा हूंदा थीम्स। हीटर हलनि था, खाना पीना, गुलकारियूं, सुभान अल्लाह। वाह साईं ओरिजिनल आहिनि, हिकु नंबर गुल। ॾिसो त
हेॾो हे साईं मार्गरीटा ॿियो होटल। वाह शयूं ठाहियूं था साईं, अहिड़ा अहिड़ा थीम पार्क हुजनि, अहिड़ा अहिड़ी ख़ूबसूरत नज़ारा। हे अलॻि रेस्टोरेंट आहे साईं, हे माना हिते छड़ो खाया पिया आहे न, तव्हां आउटडोर वियो खाओ पीओ, अहिड़े नज़ारनि जा मज़ा वठो था। ॾिसो पंहिंजे बचड़नि सां अचो, असांजो त साईं कमु धंधो आहे न, जे करे ईंदा रहंदा आहियूं। असां त फुल मज़ा वठंदा आहियूं। बचड़ा बि आया आहिनि मुंहिंजा हिते साईं, हाणे उहे चवनि था पिया बाबा हाणे कॾहिं थो वठी मां जो इनशाला पुट वठी ईंदोमांव जल्द अज जल्द। अहिड़ा अहिड़ा नज़ारा, हे पूरो साईं डाउन टाउन डिज़नी ॿुधव हथ पूरो साईं। अचो त अॻिते बि चकर ॾेवा। बसि साईं डाउन टाउन जा साईं हे रेस्टोरेंट ब्लैक टैप, हे वरी हिकिड़ो बार अलॻि आहे, माना हिते वड़ वड़ जूं शयूं मिलंदियूं आहिनि रिलेटेड टू डिज़नी ॿुधव। पोयां साईं हे कॉलेज जा ॿार आया आहिनि, कॉलेज ऐं स्कूल जा, पूरा स्कूल जा ॿार ख़ल्क हिते माना पिकनिक पार्टी टूर हिते हिननि जा ईअं थींदा आहिनि डिज़नी जा। हे विच में खाया पिया बार साईं, हिते खाया ना आहे पिया पिया आहे बसि। ॻाढ़ो नीरो पीलो साओ पाणी, सॼा पाणी मिलंदा आहिनि, चांहि बि मिलंदी आहे। क्राफ्ट बर्गर्स, ब्लास्ट पॉइंट साईं, खाया पिया रेस्टोरेंट हे साईं अलॻि, काटल ॿार डुकंदा था वञनि स्कूल ई, मज़ो आहे न। अहिड़ा अहिड़ा थीम पार्क हुजनि साईं। हाणे उहो ठहियो आहे साईं, हाणे हुते हिकिड़ो ठहियो आहे बैरिया टाउन में पार्क न, हुते 1500 अलाए या 2000 या 3000 रुपया टिकट आहे। हाणे हितां जी टिकट घणी अथव, $130 जी अथव, माना 25,000 रुपया तक़रीबन। हाणे 25,000 रुपया हिकिड़े माण्हू जा सिर्फ़ु एंट्री जा, अंदरि हुन घुर छा चवंदा राइड्स फ्री आहिनि, जहिड़े बि झूले ते चढ़ो फ्री आहिनि। हाणे तव्हां पाण सोचो हिते 25,000 अथव, हुते 2-2.5 भरण में ॾुखियाई थी थिए, पोइ सोचो हिते केतिरा पैसा लॻंदा हूंदा। बाक़ी साईं नज़ारा पूरा साईं, कैलिफोर्निया सोल, जुतियूं जोराबा, पज़ीरा, नेपोलियन साईं। हिते मूंखे यादि आहे मां 2014 में मुंहिंजो हिकिड़ा फनी टोपनि सां, जी हाणे हिननि माण्हुनि खे टोपियूं पातल आहे न मश्किन वारियूं, ईअं ई मूंखे पातला हुयूं मां हिते पूरो साईं। हे अंदरि सिधो तव्हां वेंदा वञो तव्हांखे गिलास आइकॉन, हिते चश्मा बश्मा मिलंदा आहिनि सुठा ॿुधव, सर्फिंग, स्पोर्ट्स, पंडोरा, ज्वेलरी, बाक़ी साईं खाया पिया। हे अॻियां थीम पार्क आहे बसि साईं, डिज़नी वर्ल्ड डिज़नी, जेका शइ तव्हां डिज़नी सां रिलेटेड का वठणु चाहियो त इहो तव्हांखे ॾेखारियां मार्वलस। हे साईं डिज़नी लैंड कैलिफोर्निया आयासीं थोरो कम सां, कमु कहिड़ो साईं, असांजो एंटीनाऊं हणंदा आहियूं, हे जे स्पीकर लॻल आहिनि न, असांजूं एंटीनाऊं लॻल आहिनि ईअं ई थीम में लुकियल न, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे जीअं साईं उहो साम्हूं नासी पिलर आहे न, इन में असांजूं एंटीनाऊं लॻल अथव, ओ हिन में ओ हिते जीअं स्पीकर लॻल आहिनि, असांजी वरी सिधियूं हूंदियूं आहिनि। अड़े ज़िद भाउ ज़िद राड़ो, हाणे ॿारनि खे हिते वठी अचूं, एग्ज़िट ओनली आहे हितां त हे ॾिसो साईं हसीन ख़ूबसूरत नज़ारा, वाटर थीम्स, हे डिज़नी साईं, हे अथव डिज़नी। एंट्री किथां आहे डिज़नी जी, मां तव्हांखे तकड़ में ॾेखारियां डिज़नी जो अंदरों। भाई नंढा नंढा स्टॉल बि साईं तव्हां हिते वठी था सघो, हिते मिली वेंदा आहिनि ॿुधव, कारोबार कयो तव्हां करे था सघो।
हे बि एग्ज़िट ओनली आहे साईं। एंट्री किथां आहे हिन जी? अञा अॻिते वञिणो पवंदो छा? हे त वॾो डिज़नी आहे साईं। तव्हांखे इहो सॼो घुमायां न। आया आहियूं साईं ख़र्चो करे हूअं असां ॿुधव त हिन जे करे सोचियोसीं तव्हांखे ॾेखारींदा हलूं। 10-15 मिंट लॻंदा वीडियो रिकॉर्ड करण में, पर तव्हांजे लाइ न। मां हिते काफ़ी मरतबा आयो आहियां, ईंदो वेंदो आहियां, ईअं सम्झो। छो त साईं असांजा कमकार ई बाए चांस अहिड़ा आहिनि। हे सिधो वेंदव त अंदरि थीम पार्क आहे। हे ॾिसो ड्रामा बामा हलनि थियूं हिते ॿारनि जो। हूअं घणो हे रिलेटेड ॿारनि सां आहे न साईं। जेका डिज़नी मैजिक चवांव, डिज़नी मैजिक बस साईं। हे वर्ल्ड ऑफ डिज़नी। अचो त तव्हांखे इहो स्टोर घुमायूं। वाह साईं, हर शइ डिज़नी जी आहे हिते न। हर शइ डिज़नी। कार्टून ॿारनि जा तव्हां मां ई ॾिठा साईं। हे ॾिसा त मिकी वारा ॿुधव, हेॾो हे मिकी जा अलॻि कार्टून पूरा। रिकॉर्डिंग अलावा प्यारा, रिकॉर्डिंग जो न आहे भाउ बोलो। वाह साईं, हिकु हिकु शइ कार्टून ॿार ॾिसंदा आहिनि साईं। नैणियूं ॾिसंदियूं आहिनि हिननि जा। बाक़ी डकी डिज़नी में इहो वठो साईं। प्राइस हर कंहिंजी न लिखियलु आहे। $20 आहे हिकिड़ो। ॿुधव ॾाढो बहितरीनु साईं, सॉफ्ट हो। वरी हिननि जा कपिड़ा बि अथव साईं। मज़ेदार शइ ॾिसो, हे वठो वरी हिननि जा कपिड़ा बि वठो। हे ख़र्चु कयो। वॾा अमीराणा शौक़ु आहिनि इहे साईं। वाह शर्ट ॾिसो साईं, वाह जे शर्ट आहे। घणी आहे? मूंखे त अहिड़ा अतरंगी शौक़ु वणंदा अथव। $40 जी आहे, पोइ महांगी आहे, पोइ शौक़ु इहे न वणंदा आहिनि। बाक़ी हेॾे ॾिसो साईं, हेॾे मिनीज़ मोयो, जैकेटियूं नंढनि वारनि जूं, हुडियूं बुडियूं, कार्टून, टोपियूं, हर शइ पूरो तव्हां हिते जेको वठणु चाहियो। हे टीज़ मिलनि थियूं हिते साईं, हिकु हिकु। डिज़नीलैंड म्यूज़िक वेकेशन्स डिज़नी 55 जेका वठणु चाहियो साईं पूरो। हे टीज़ माना टी शर्टियूं पूरियूं जेको वठणु चाहियो साईं। थीम हिते तव्हांखे मिली वेंदी। हाणे इहा टी घणे आहे साईं? $24। कमाइण जो बाबा, कमाइण जो। हे ॾिसो माना हे आहे वर्ल्ड ऑफ डिज़नी। हिते माना पूरो हे दुकानु डिज़नीलैंड जो आहे। जिते साईं हे ॾिसो ड्रेसियूं, ॿार माना नंढड़ा ॿार शौक़ीन, बैंड जाॾे काॾे। हे ॾिसो न माण्हू ख़र्चु कयूं वञनि था। लखें रुपया साईं, करोड़े रुपया डेली जी हिननि जी रेवेन्यू आहे। डिज़नीलैंड नालो आहे साईं, दुनिया में आहिनि ई कुल 3। हे पूरो साईं डिज़नी माना अहिड़ा थीम पार्क 3 हंधा। बाक़ी मूवियूं त खोड़ ठाहींदा रहंदा आहिनि। पूरो तव्हांखे आहिस्ता आहिस्ता हिननि जो घुमाईंदो हलां। हेॾां काउंटर ते हेॾां वरी गुॾनि जा अलॻि आहिनि, हेॾां हे अलॻि आहिनि कार्टून। हे वरी डायरेक्टली डिज़नी टुमोरो प्ले फलाणा ढमकाना। हे ॾिसो साईं, अमेरिकन लाइफ स्टाइल इहो ई आहे साईं। अमेरिका जो लाइफ स्टाइल इहो आहे त हिते अमेरिका जी ज़िंदगी ईअं आहे। तव्हां हिते अचो, कमायो, हिते ई खपायो। हिननि अहिड़ियूं त ख़ूबसूरत शयूं ठाहियूं आहिनि, अहिड़ियूं त वॾा लाइफ स्टाइल अहिड़ो ॾिनो अथऊं। माण्हू जा पैसा सॼा हिते ई खपी वञे। पर छा कयूं, असां बि पाकिस्तानी आहियूं। 2-4 रुपया बचाए करे ॻोठु मोकिलणो, फैमिली खे सपोर्ट करणु। ॿुधव, फैमिली जो नंढा भाउ भेनरनि खे पढ़ाइणु, शादियूं कराइणु, वरी उहे बि थी वञनि त पोइ प्रॉपर्टियूं वठणु, बचनि जे लाइ गॾु करणु। पर हे अमेरिकन साईं गॾु न कंदा आहिनि। टोपियूं साईं VIP वॾ जूं, हे अमेरिकन्स गॾु न कंदा आहिनि। हे चवंदा आहिनि खाओ पीओ मौज करो, लाइफ खे मस्तु जियो, जिंगा लाला जियो साईं। हे साईं कैंडल्स, कैंडियूं, टाफियूं, घट मिठड़ा चूपड़ियूं,
सवली सिंधी में चवंदा आहियूं चूपड़ियूं, इहे साईं अंग्रेज़नि जूं चूपड़ियूं। भाउ मुंहिंजे लफ़्ज़नि खे हो न सम्झंदा कयो, ठीकु आहे, चिल माहौल हुजे। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि अरे छा थो ॻाल्हाए, अबा नियत तुंहिंजी बुरी आहे न, नियत माण्हू जी नज़र में सूंहं हुजे, ॿियो मैटर नथी करे पई। तव्हांजी पंहिंजी नियत ई बुरी हुजे त पोइ कीअं थींदो। बाक़ी साईं अहिड़ियूं ख़ूबसूरत मिकी जा डिज़नी वर्ल्ड स्टोर, मार्वल कार्टून, हे शयूं शिगिल, हे गुॾियूं गुॾा ॿुॾा, हर शइ हर को पैसा ॾींदो, डिस्काउंट वठंदो, निकिरंदो हितां एग्ज़ैक्ट। थैंक यू सो मच, हैव अ गुड वन। ॾिठव साईं, हे अमड़ियूं बीठियूं आहिनि, हे ॿार वरी उहे टकराइजी विया आहिनि स्कूल वारा, वरी ख़ल्क साईं, ख़ल्क हल त सही, छा त ख़ल्क आई आहे, हल हल माशाअल्लाह। हणा साईं, खण पंहिंजे भाउ खे। हाणे साईं स्टारबक्स वरी उहो डाउन टाउन मां घुमंदा, हे नज़ारा ॾेखारींदा। ना बि चवंदा हूंदा छा ज़िंदगी आहे हिन जी, न मुंहिंजो कमु आहे दा, ट्रैवलिंग, सर्वे करणु, शयूं ॾिसणु, मुंहिंजो कमु आहे। मां हिन जो ई डॉक्टर आहियां, सिग्नलनि जो डॉक्टर आहियां। हिते जे हिकु ॾींहं में 10,000 माण्हू अचे थो, एवरेज 10,000 15,000 माण्हू अचे थो। माण्हू खे सर्विस ॾियणी आहे न दा, मोबाइल सर्विस हले वेई। हाणे जीअं सिग्नल फुल हलनि था पिया, माण्हू खे अहिड़ियूं सुहिणियूं शयूं ठाहे ॾिनियूं था, माल हिते ई खीसा ख़ाली करे वञे। हे साईं सेफोरा मेकअप नंबर 1, माइनि अदड़नि जो शौक़नि फेवरेट दुकानु सेफोरा अमेरिका में। त ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे, तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी में जिंग लाला इहे सुख आणे था सघो जॾहिं खीसे में माल हूंदो। माल ईंदो आहे महिनत सां, कमाइण सां, कंहिंजी रत चूसण सां, हराम खाइण सां माल न ईंदो आहे, मथे जो सूरु ईंदो आहे। पोइ बरकत इहा ई त आहे। हक़ लाल जो हूंदव न, पोइ चाहे 10 रुपया बि हूंदव न, हुन मज़ो हूंदो आहे, सुकून हूंदो आहे। बाक़ी जे हराम जा 10 करोड़ बि हूंदव न, मथे में जीत हूंदव, किथे लुकायूं, छापो न पइजी वञे। पोइ माण्हू उन्हनि खे लुटे बि वेंदा आहिनि, पोइ उहे वीचारा क्लेम बि न करे सघंदा आहिनि, छो त हराम जो हूंदो आहे। पुलिस पुछी भाई काॾो आंदा तूं हेॾो माल। काफ़ी दोस्त सम्झी विया हूंदव, सियाणा त आहियो था। बाक़ी दुनिया घुमंदी थी वते, असां बि हलूं था पिया। तव्हांखे पूरो साईं हे ॾेखारियूं दुनिया हितां जी। दुकान बाक़ी ॾिसंदा हलो साईं, हिकु हिकु माल मटीरियल। हेॾो हे साईं पिया ओनली पिया। असां वटि चांहि जा ढाबनि जा होटल हूंदा आहिनि, हिते हिननि जा दारुनि जा होटल आहिनि। ॻाढ़ो पीलो नीरो कारो पाणी जेको घुरो। भाई हिननि जी साईं हो ॾाढी टाइट आहे हिते, सिक्योरिटी बहितरीनु कमु आहे। हिफ़ाज़त ज़रूरी आहे, छो त एतिरो माण्हू अचे थो, बचनि समेत अचे थो न, नंढे नंढे ॿारनि सां गॾु अचे थो पियो। अहिड़ा मासूम नींगर अचनि था, फूकणा खयूं, भालू छालू। पोइ इन करे साईं पूरो ख़्यालु थो करिणो पए, पूरो। तव्हांखे अॻोड़े ॾेखारियमि रेस्टोरेंट, ॿुधव हो पाणी जा झींगा लाला थी विया। हेॾो हे ॾेखारियो मां बि, हर को पंहिंजे बचड़नि सां नंढनि वॾनि सां अचे थो। लॉबस्टर ज़ीकी बीकी फेस्टिवल हलनि था। भाई हे उहे वरी गुलकारियूं साईं, सुभान अल्लाह। हिते फोटो कढा बसि साईं। हे मुंहिंजे पोयों आहे डिज़नी लैंड जो डाउन टाउन एरिया। ख़ल्क हे हाणे अचे थी पई, ॿारनि जा पार्क तव्हांखे असां सॼो ॾेखारींदे ख़ैर सां वरी पहुची वियासीं लेगो उन शॉप ते। मां तव्हांखे हिन जो विज़िट करां। काफ़ी दोस्त अॻाड़े चवनि पिया नंढा ॿार आहे साईं, ॾिसो हल त सही। इन खां पोइ अचो त तव्हांखे लेगो में हिकिड़ो चकर हणायो तकड़ में, पोइ निकिरण जी कयूं था अॻे दुनिया ॾिसूं छा आहे बची। डेमो टेबल हे साईं, लेगोज़ असांजा ॿार अचनि हा त खणी बीह रहंदा आहिनि साईं, बाबा लेगो। ऐं ॾिसो हे पूरो सेट $80 जो अथव न, 15,000 रुपया।
टैक्स मिलाईंदो हर शइ पोइ 15,000। ॾिसो साईं, हे मन ॿारनि जे न क्रिएटिव, तव्हां चवंदा अड़े छा आहिनि हे साईं, क्रिएटिव एॾी अथव, ज़रियूं ज़रियूं जोड़े करे ठाहिणो हूंदो आहे। माना ॿार जो दिमाग़ जेको आहे न क्रिएटिव हूंदो आहे, त मां हिन दॿनि मां खाननि मां कहिड़ी शइ ठाहियां। मां पुटनि खे वठी ॾींदो आहियां, त तव्हां बि वठी ॾेई था सघो। एक्सेस तव्हां ईअं न सम्झो त हे छा आहे, हे वॾे दिमाग़ जी गेम अथव साईं। वॾा वॾा माण्हू कयो। हाणे हे पूरो स्टार वार ॾिसो $800 जो, $1.5 लख जो अथव। का त लॉजिक हूंदी न, हे $1.5 लख वठनि था। हे नंढा नंढा ॾिसो $20 $30 ईअं न सम्झिजो हे साईं वॾे कम जूं शयूं अथव। दिमाग़ त हिन हेॾो जे हिननि दुकानु ठाहियो आहे, का त लॉजिक हूंदी न। था अहिड़ा अहिड़ा लेगोस ठाहिया अथऊं, को त लॉजिक हूंदी न। हेॾो जे दुकानु ठाहियो त लखें रुपया, करोड़ें रुपया, अरबें रुपया ख़र्च थियनि था। हे ॾिसो बॉक्स वठो, ॾिसो हाय हाय लेगोस। ॿारनि खां पुछो हे कहिड़ी दुनिया आहे, पिक एंड बिल्ड। इहे ज़रा ज़रा वठी करे साईं अहिड़ियूं शयूं ठाहियो। ॿारनि जी साईं दिमाग़नि जी क्रिएटिविटी स्किल्स वधंदा आहिनि। जे अगरि सम्झूं था, न सम्झूं त साईं छो गेम ॿारनि खे ख़राबु कंदी आहे, भई हीअं कंदी आहे, टीरी आहे मटीरी आहे, पर हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे साईं। हे ॾिसो हे घणे जो आहे, $100 जो मथियों, हेठियुनि जो अलॻि आहे। हे ॾिसो पंहिंजे बचड़नि खे अमड़ वठी थी ॾे पाण। हे ॾिसो ट्राला ट्रक, ॾिसो त साईं हर को पंहिंजे बचड़नि खे शॉपिंग कराए थो पियो, ॿारनि खे वठी थो ॾे। अमेरिका जी साईं एक्सक्यूज़ मी सर स्ट्रेटजी इहा आहे, कमा हिते हण वरी पैसा हिकु हथ खां ॾींदा आहिनि, ॿिए पासे खां कढी। हे ॾिसो ॻोल्हनि था पिया साईं, अमड़ पंहिंजे बचे सां ॻोल्हे थी पई। हे पूरो पैसा करायो, हे सेल्स वारियूं बीठियूं आहिनि। वरी हितां ई इहो हुयो साईं असांजो लेगो 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 लेगो। हाणे हाणे वरी साईं हलंदे हलंदे लेगो होॾो भालड़ू बीठो अथव, ॿुधव हेॾो आवाम ईंदो थो वञे। अमड़ियूं ॾिसो मिकी वारा कन पातियूं, हेयरबैंड पातियूं। हेॾे कमु थो हले पियो, जेको अॻिते ॾेखारियो मां, हे कमु था करनि पिया। हेॾे पाणी आरींदा जीअं डस्ट बस्ट न उथे। ॾिसो केॾो ख़्यालु आहे, सेफ्टी एहतियात। उन खां पोइ वरी उन चौक ते अची वियासीं जिथे फुकड़ा मिलनि पिया। हाणे त नंढड़ीअ वठणु आई आहे फुकड़ो। ओया $5 जो अथव साईं, ॿुधव। बसि वरी उन चौक ते पाण लाइव शुरू कईसीं था। हे साम्हूं आहे सिनेमा, डिज़नी सिनेमा, हे डाउन टाउन डिज़नी, ॿुधव। हो साम्हूं डाउन टाउन डिज़नी, हे सिनेमा, हे सिक्योरिटी चेक पॉइंट, ॿुधव। हितां माण्हू अचनि था वञनि था, इहो ई पॉइंट आहे। 3D हे ॾिसो हिन ठाही आहे साईं डिज़ाइन, वाह ख़ल्क ॾिसे थी पई। अगाड़े बि दोस्तनि खे ॾेखारियमि, ठाहू की ठाही त साईं रोड ते वेही करे। इहो बि साईं टैलेंट आहे न, कुदरती कुदरती टैलेंट आहे न। वाह तव्हां त ठाहियो, हे ॾिसो वाह। कॉपी करे थो या? हा साईं, मोबाइल में फोटो पियो अथसि, उन तां ॾिसंदो थो वञे कहिड़ो रंग करिणो आहे। इहे अथव सीनारी हूंदा अमेरिका में। गुड जॉब, ब्यूटीफुल, शाबाशी ज़रूरी आहे। हलो दोस्तो, पंहिंजो परी प्यारनि जो ख़्यालु कजो, पर वेंदे वेंदे शेयर कजो। छो त असां हाणे एग्ज़िट पॉइंट ते अची विया आहियूं। इहो हुयो साईं डिज़नी लैंड जो डाउन टाउन, जिते असां पंहिंजो कमु करणु आयासीं। इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं, दुआनि में यादि, पर वेंदे वेंदे शेयर ज़रूरु करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।
बस साईं हितां ख़ुदा हाफ़िज़ आहे। हिन गेट खां निकितासीं एंड यू आर डन। शेयर बाबा शेयर शेयर शेयर।